नाज़रीन, सिंध हारी कमेटी पारां टंडो मोहम्मद खान रोड हैदराबाद में बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी 53वीं वर्सी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए संदसि कामयाब जदोजहद ते भेटाऊं पेश कयूं वयूं। कामरेड हैदर बख्श जतोई जी वर्सी बाबति असांखे अपडेट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर साकिब कुबर। जी साकिब, कामरेड हैदर बख्श जतोई जी वर्सी जा तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो वञा त हिन वक़्तु मां टंडो मोहम्मद खान रोड खथड़ में मौजूदु आहियां, जिते बाबा सिंध हैदर बख्श जतोई जी 53 जेका आहे वर्सी वारी तक़रीब जेका आहे उहा हिते मुनक़िद कई वई आहे। अचो त हिन वर्सी तक़रीब में जेके आहिनि उहे जेके शरीक आहिनि, अॻुवान आहिनि, दानशर जेके बि आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू उनजो वधीक छा चवणु आहे। बाबा सिंध जी जेका अॼु ही वर्सी आहे, आउं हिन मौक़े ते ही ॻाल्हि चवंदुसि त तोड़े जो असां जूं तहरीकूं, उहा हारी तहरीक हुजे, कम्युनिस्ट तहरीक हुजे, तरक़ी पसंद तहरीक हुजे या क़ौम परस्त तहरीक हुजे, बज़ाहिर असांखे लॻे थो सियासी उन्हनि जूं तनज़ीमी तरह लॻे थो त उहे ॼण त ज़वाल पज़ीर आहिनि, पर मुंहिंजो ई ईमान आहे त ही जेको मज़दूरनि जो प्रोग्राम आहे, सिंध जो प्रोग्राम जेको आहे, इहो तमामु जल्द जेको आहे सो साबियाम आणींदो। सिंध जे अवाम खे, सिंध जे ग़रीबनि खे, मज़दूरनि खे, हारियुनि खे, सिंध जो इहो पहिरियों बाग़ैरत ऑफिसर हो जे पंहिंजी नौकरीअ खे छॾे सिंध जे ग़रीबनि मिसकिननि हारियुनि जी तहरीक हलाई, उन्हनि खे इलाही केतिरा हक़ वठी ॾिना ऐं विढ़ण जो तरीक़ो, विढ़ण जा गुर सिंध जे हारी खे सेखारिया। मेरा ताल्लुक पश्तूनख्वा मिल्ली अवामी पार्टी से है। आज उसकी नुमाइंदगी में हम कामरेड हैदर बख्श जतोई की बरसी में शरीक हुए हैं और इस आज़म के साथ कि हम वो जो हमारे बड़ों का रास्ता था, जो जहद था, उसको हम आगे बढ़ाएंगे और उसी इत्तेहाद और इत्तेफाक से रहेंगे। हर बाबा सिंध हैदर बख्श जतोई की 53वीं वर्सी आहे। असां हारियुनि मज़दूरनि जे लाइ जेका बाबा सिंध जी कयल जदोजहद आहे उहा सभिनि जे साम्हूं आहे। उहो टेनेंसी एक्ट जी सूरत में जेकर एॾे वॾे जागीरदारनि खे विड़ी हिननि हारियुनि खे अधु वठी ॾिनई, उहा हुजे, पंहिंजो फ़न तहरीक हुजे, पंहिंजो GS जो नारो ॾेई सिंधी जे वजूद खे, सिंधी माण्हू जे वजूद खे जेको तहफ़ुज़ ॾिनो बाबा सिंध हैदर बख्श जतोई, उन ई शहर में हिकिड़ो ॿियो बि जोड़ो अथसि त इंसानियत जी पैरोकार, त भाउ पंहिंजो, हर इंसान पंहिंजो आहे, ही ईमान पंहिंजो आहे, ही इस्लाम पंहिंजो आहे, ही पैगाम GS जाम मोहब्बत PS। जी बिल्कुल, अवां हिन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिन जो चवणु आहे त बाबा सिंध हैदर बख्श जतोई जेको आहे हमेशह ग़रीबनि जे भरे ॾोकी रहियो ऐं हुन हमेशह जेको हारियुनि जे लाइ आवाज़ु बुलंद कयो। हिन जो चवणु आहे त अॼु जेको ही वर्सी तक़रीब आहे, हिन वर्सी तक़रीब में जेके आयल आहिनि उनखे इहे गुज़ारिश आहे त हू बाबा सिंध हैदर बख्श जतोई जे वाट ते हलनि त जीअं हू पंहिंजे जेके हक़ आहिनि उहे पंहिंजा वठी सघनि।